नाज़रीन, उडेरो लाल के गोठ अल्लाह बख्श मीरजत में बुनियादी सहूलतों न मिलण खिलाफ रहवासी सरापा एहतजाज आहिनि। तफ़सील ॿुधाए रहियो आहे गुल मोहम्मद हिंगोरो। नाज़रीन, असां हिन वक्त बीठा आहियूं मोहम्मद हुसैन हिंगोरो यूसी गोठ अल्लाह बख्श मीरजत में ऐं ही गोठाणा हींअर सरापा एहतजाज आहिनि। अचो इन्हनि खां पंहिंजा वीचार वठो। असांजो ॻोठ तमामु क़दीमी ॻोठ आहे ऐं असांजे ॻोठ में तमामु घणा मसइला आहिनि। ख़ासि करे गटर जो मसइलो आहे, जंहिंजे करे मुंहुं मर्ज़ पैदा पिया थियनि। इन गटर जे पाणी जे बीहण जे करे बोर ख़राब थी विया आहिनि ऐं उनजे करे बीमारियूं थियनि पियूं। पेट जी बीमारियूं माण्हू मुब्तला आहिनि। कारी साई में खोड़ माण्हू मरी विया आहिनि ऐं मलेरिया उन मां थिए पई, मच्छर थियनि था, डेंगी वायरस बि जेको आहे माण्हुनि खे थिए थो। उनखां अलावा जेको आहे स्कूल असांजो गर्ल्स स्कूल ख़ासि करे छोकिरियुनि जो, उनमें 4 दीवारी बि कोन्हे ऐं उन स्कूल में अमलो बि कोन्हे ऐं बिजली जो मसइलो आहे। असां लोड शेडिंग तमामु घणी आहे। गैस असां वटि अञा ताईं कोन पहुतो आहे। रोड जो को सिस्टम कोन्हे। त असांजो चूंडियल नुमाइंदनि खां, तक जे चूंडियल नुमाइंदनि खां ऐं ज़िले इंतिज़ामिया ऐं सूबाई जेको आहे वज़ीर आला खां असांजो मुतालबो आहे त असांजा इहे सभई मसइला जल्द अज जल्द हल कया वञनि ॻोठाणनि जा। ऐं उन खां सवाइ असांजो गटर जो मसइलो आहे। पाणी ख़राबु नलकनि जो थी वियो आहे। हाणे असीं केॾांहुं वञूं? हाणे पाणी पी पी असांजा पेट ॾिसो त केॾो थी वियो आहे। इहो पाणी ख़राबु आहे इन जे करे। ऐं बीमारियूं, मच्छर, राति जो सुम्ही नथा सघूं, बिजली कान्हे, मच्छरनि जो आज़ार लॻो पियो आहे। अल्लाह बख्श मीरजत में जेको गटर जो तमामु घणो मसइलो आहे, जेका खॾ पाणी सां भरिजी वई आहे ऐं इन जे करे असांजे नलकनि जा जर जेके आहिनि ख़राबु थी विया आहिनि ऐं इहो पाणी वापराइण जे करे असांजे ॻोठाणा तमामु घणनि बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। अक्सर करे कारी साई में असांजे ॻोठाणा 2-3 माण्हू जेके आहिनि इन कारी साई जे विघे मरी विया आहिनि ऐं कुझु माण्हू जेके आहिनि बीमार आहिनि, फिफड़नि जूं बीमारियूं अथनि, सहक जी बीमारी अथनि इन पाणी वापराइण जे करे। ऐं असांजे ॻोठ में निकाल कोन्हे, घटियूं भरियूं पियूं आहिनि। मस्जिदनि में असीं निमाज़ पढ़ण वेंदा आहियूं, असांजा कपिड़ा पली थी वेंदा आहिनि। ना असां वटि निकाल आहिनि, ना असां वटि लाइट आहे। लाइट हूंदी आहे जहिड़ो ॻाढ़ो टाॾो थो भरे, असीं आराम नथा करे सघूं। ऐं इन किने असांजो स्कूल आहे, असांजे स्कूलनि में माना इहो पढ़ाई जे गर्मियूं हू मच्छर, असां किथे वेहूं, छा कयूं कि आराम ई कोन मिले, सुकून ई कोन मिले। वण जे हेठा वेहूं था, वण जे गटर डप इहे असीं बर्दाश्त नथा करे सघूं। असांजी इहा ग़रीबनि जो अहसासु मञणु, महिरबानी कनि, असांजे ॻोठ खे तरक़ी ॾियो वञे। जिते ॻोठ मां जिन एहतजाज कंदे चयो आहे त असांजा जेके बुनियादी मसइला आहिनि उहे हल कया वञनि ऐं हुकूमत सिंध खां इहो मुतालबो कयो आहे त वॾे में वॾो असांजो मसइलो जेको आहे उहो पाणी जो मसइलो आहे, जेको पाणी ज़हरीलो थी वियो आहे ऐं उनजे करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि माण्हू वठिजी विया। कैमरामैन मोहम्मद यासीन हिंगोरो सां गॾु गुल मोहम्मद हिंगोरो, मेहरान टीवी, उडेरो।